रोज़ी में पुराई थींदी कोने। बा शादियूं थियल आहिनि, टे टे चार चार ॿार आहिनि, ज़ाल फरमाइश कंदी आहे हाणे काॾे काॾे मोगो पूरो थिए, मेहनत मज़दूरी कंदो आहे त सेठ असां वारो शाम जो सिर्फ़ 1000 रुपयो ॾींदो आहे, इन सां पुराई थींदी कोन्हे। हाणे कोई ना कोई चक्कर हलाइणो पवंदो। ॿाहिरि कीअं निकिरां? फैक्ट्री जा गेट त वॾा आहिनि ऐं दीवारियूं बि वॾियूं आहिनि, उन तां मां टपी कोन सघंदुमि। मां का न का बिलो करां, हितां त निकिरण जी कयां। पेर ड्रा मोगा वारो कर, वज़न भी गाचा, हे गोदान भी घणो मथे आ, इनजे मथां कीअं टपां? हे बेनोला खणी शहर कीअं पहुचायां? बोरी कारे वई मां जी? हां जिन के बातन छा थियो? कम कंदो खणो आ, छा थींदो छा पिया? यो गंजो कारी यो भला नजर न थो अचे। बाहर निकरण जे लाइ इन गोदाम में भी अंदर घिरणो पवंदो, पोइ इतां गेट जो दरवाजो आ, उन सां वञी यारी जमाया थो गेट वारे सां। हाणे गेट खां बाहर कीअं निकरां? साम्हूं गार्ड बीठो आ, मुछ डाड़, शैतानी खोपड़ी घुमाए ॾिसां। आइडियो अची वियो। काॾे वेंदो पियो अञा तो जो टाइम तो न मोकल जो टाइम थी वियो आहे। हे छा खयो थे? हे कुछ ना, खामोश रहो। ही वठो साईं 500 रुपयो, कंहिंखे ॿुधाइजो ना। ॿिए दफ़ा अचां वञा ना, मूंसां सवाल न कजो, तो सिर्फ़ तव्हांखे पैसा ॾींदुमि, ठीकु आहे? खणी आयो आहे बेनोला, कीअं किलो लाती बीठा हो? विनेलो जो रेट तो लही वियो, वरी बि त केतिरो आहे मां ख़बर त लॻे ना साईं। 5000 रुपयो माणा। ईअं ना करो, 8000 ते वठदा वेठा। तुंहिंजे बाग में कल ही लही वियो रेट। कल लथो आहे? अच्छा भाई तुराइस बदन करया? हां कांटो त तव्हारो सही आहे ना? बिल्कुल सही कांटो सही आहे। सेठ 20 किलो आहे। 2000 थींदो अथई। 2000? ईअं ना करो, बेली 2500 करे ॾियो ना। ॿी हिसाब करे तोखे ॿुधाईंदो ना। हे ॾिस 2000 थींदा पिया। हे वठ। शाम ताईं हिते हो ना तव्हां? मां हिते आ। ॿियो रखियो आहे? दरअसल ॻाल्हि इहा त हे वज़नी आहे न खणी सघां पियो। ठीकु आहे, खणी अचां पियो। खणी अच। वदा कारे कारे तूं जे चयो जे अञा 3 कलाक देर आ, मां वरी रोज़ी कमाए अचां ना। अच्छा माखे वरी तो जो इंतजार रहंदो। बेनोले जो वज़न त गाचा, पर यार महांगो विकजे थो ना। ख़ैर आ, वज़न खणी वठदुसि। अरे ओ छोरा, वांदा हिते छो वेठो आ? हाणे ईअं कर, हे बेनोला भराए वठ। तैं कॾहिं ॾिसी हटतो त पोइ कोई ना ॾिसदो निभागा, मां बीठो आहियां। मां सॼो कुझु ताड़े आयो आहियां, हिते कोई कोन्हे मज़दूर। सॼा मज़दूर हुन तरफ़ शिफ्ट थी विया आहिनि। सेठ पाण वारो जेको आयो ना, सॼनि खे उन पासे डुकाए छॾियईं। हाणे तूं इहा बोरी जलेबी अवामी होटल ते हली शाम कढ़ाई गोश्त तो खारायईं, कंहिंखे ॿुधाइजाई ना। वो गंजा अबोड़े मां चोर ना आहियां, मां चोर ना आहियां। ए कारे बोरी खई वेंदो आ? हे दरअसल ॻाल्हि ईअं, सेठ साहब हुकुम ॾिनो आहे त मोगा उतां बेनोला खणी आ। हैदराबाद ॾां वापारी आयो हिकिड़ो बहितरीन, उनखे इहा नस्ल ॾेखारणी आहे। नस्ल दिखाणी आ? हाँ इहो सैंपल आ, नस्ल कोने। सैंपल चोबो आने के व्यापारी त करी आज तक आए कोनन। केड़ो व्यापारी है जो उनके सैंपल सेट दिखाई तो? इहो सजा सा कूड़ा। मां उते कम ते आयो आ, मां जी उते बोर गुम थियूं। ठीक है, माखे लगे तो तू ही बोरियूं खणी करे विकणे वेंदो सेठ को। तूं ॾींदो आहे नसवार, वेड़ो थी वेंदा, तोखे चक्कर अची वेंदा आहिनि। बोरी हिकु जाइ ते रखंदो आहे, वरी चवंदो आहे हुते रखी हुयमि। ख़ुदा मूंखे 2 अखियूं ॾिनियूं आहिनि, 2 हथ ॾिना आहिनि। मां खून पसीनो करे पंहिंजी रोज़ी कमायां थो, मूंखे बेईमान न समझ। सेठ का चवंदो आहे त मां ही ख़बर रखी वठंदुमि। हाणे मूंखे वञण ॾे, मूंखे देर थी थिए। वञ अबा खैर त अथई। वज़न गाच वियो था, वज़न कराए। बदन करया? हां सेठ 20 किलो आहे। वरी 20 किलो इहो वरी कीअं? हाणे त मां लिताड़े बोरी भरे आयो हुअमि। असांखे बेईमान सम्झो थी था। हले तूं दे भला पैसा दे, बदा ॾींजांइ नोट खड़कणा। हे वठ बदा अथई। अबोड़े हे छा थी वियो? ज़ुल्म न थी वियो? मुंहिंजो पेर हिते चिंबड़ी वियो यार। इहो कहिड़ो केमिकल मुंहिंजे पेर में लॻी वियो? हाणे त पेर पटाए मोगा। माखे खबर हुई पग तू चोरी करे तू विकड़दो हुन शहर में। ना यार, हे मां सफ़ाई करां थो, इनमें जेके न सुंगलियूं कढां थो। हे केड़ी सुंगली निकरे थी? हे बोरियूं में बिनोलो विझे तो।
अगेरी भी तू चाहिए ये सैंपल सेट के दिखाणो आ वो चरिया सेठ साहब माखे इनकम लातो आ ना ना तू कूड़ गलाए तो 20 मिनट मां गलाए तो सेठ सा नहीं हेलो सेठ चोर पकड़ो अगड़ो सा चोरी करने पकड़ो था तू गंजो जो ता चयो मान वो बिठो तो उते बिनोलती अचो जल्दी अचो ठीक है प्यारो हथी को क्यों मां चांदो ठीक है ठीक अरे हेरे आ छोकरा करे आवे अरे भजे 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 चोर पकड़े भी सेठ अचाई तो अरे मोगा तो जेतरी मजाल वो सादा नमक हरामी तो करी सेठ साहब तो पांच से चयो हिन मां गंद साफ कर गंद साफ कर अगेरी तो के मां केड़ो चयो तो हैदराबाद मुके सैंपल मोकलणो वाले हां बियो केर केर गाडा तो सा हो चौकीदार बीठो आ इनके मां रिश्वत दिनी आ तू जे चे पियो अवामी होटल ते कढ़ाई गोश्त खवें जाई हे भी मां सा रलियल चौकीदार जी तलाशी वठ आइन बेज भी तलाशी वठ चौकीदार का 1000 रुपए निकतो है बे वठ इन बिनन के अंदर ही कोठी में वाड़ हाल अरे लाड़े या गोदड़ी मोगा किए लाया सेठ साहब आ तबई मां काबू कई बैठन जानो आजे भजे छडो त सही ना मां लाया अरे ढिलो करो साथ तलाशी वठो सही है गुड घणा दादा 4000 अरे वठो लीरो लीर करो थोड़े जुल्म ना क्या तो मत रो लिया बर्बाद किया अरे बस हाणे वठो दिन के खणो टंगे करे वनी करे बाहर जो गोड़ जे बाहर गंदो तलाए ना उनमें उछलो मोगे जी मार का बोला चार